पंहिंजी औलाद के सुणा सबक ॾियो, नेक सां पंहिंजी औलाद के सबक ॾियो। बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैह वॾो अल्लाह जो नेक बंदो थी गुज़रियो आहे। हाणे ॿई ज़ाल बख्तियार काकी उन जो पीउ ऐं उन जी माउ पाण में वेठा हंसा बचे जे लाइ सोचनि था। बख्तियार काकी जो पीउ पंहिंजी ज़ाल खे चवे थो पियो ॻाल्हि ॿुध, कहिड़े तरीक़े सां असां पंहिंजे बचे खे अहिड़ो तरीक़ो अञा बि ज़्यादा सेखारियूंसि जीअं दीन में जुड़ी पए, अल्लाह जी ज़ात में यकीन पुख़्तो थिएसि। मदरसे पढ़ंदो आहे, नंढड़ो आहे, जे घरवारी चवंदी आहे सुभाणे मां तोखे ॿुधाईंदमि। सुबुह जो थी आहे त नाल खां पुछी भला ॿुधा मूंखे तूं हाणे कहिड़ी तजवीज़ सोची आहे? चई मां इहा तजवीज़ सोची आहे, बच्चो अचे त मां ॿुधाईंदी। मां हज़रत बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैह मदरसे खां मोटियो आहे। अम्मा खे चई अम्मा मानी ॾे। चई पुट मानी माखो न घुरबी आहे। चई अम्मा जे मानी तोखो न घुरां त केरु ॾींदो? चई पुट वहू कबो आहे, बरक़त निमाज़ नफ़िल नीतबी आहे, पोइ अल्लाह जी दरबार में हथड़ा खणबा आहिनि। अहिड़ियूं अमड़ियूं हूंदियूं त बच्चा बि सोन पैदा थींदा न। ऐं असां तव्हांजो छोरो जो पाड़े में को लोह जो टुकुर खणी आयो, छा चवंदासीं छोरा कंहिं ॾिठी त न? के कुकड़ खणी आयो या को सामान खणी आयो, को छेलो ॿेलो खणी आयो, छोरा ॾे ख़बर ॾिठी त न? ने ठही न भलो कई अबा पुठी ठपींदासीं। ऐं जो इनखे चाबुक चबाए ख़बरदार अॼु इहो कमु कयो थी, तव्हां खणी आयो आहे रखी आहे, मां तव्हां खां पुछां थो, सबक़ अची वेंदुसि न। अज़ीज़ो दोस्तो, बख्तियार काकी हाणे नंढड़ो अम्मा खे चए थो अम्मा मानी ॾे। अम्मा चवंदी आहे बच्चा मानी मां कीअं ॾियां तोखे? मानी खणण वारी पीआरण वारी ज़ात अल्लाह जी आहे। मानी त अल्लाह खणाईंदो पीआरींदो आहे। हाणे हीअं कर वुज़ू कर, बरक़त निमाज़ नफ़िल नीते, मालिक जी दरबार में दुआ घुर त अल्लाह तोखे ॾींदो। अहिड़ियूं अमड़ियूं हुजनि न, अहिड़ियूं अमड़ियूं हुजनि। सैयदना अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह, जंहिंखे पीरनि जो बि पीर चयो वेंदो आहे, पीरान पीर, हा दा, जंहिंखे पीरनि जो बि पीर चयो वेंदो आहे। नंढड़ो हुयो, अम्मा मोकिलेसि पई वञ फिलाणी जाते पढ़ण बचा, पर हिकु मुंहिंजी वसियत थी। अम्मा जी कहिड़ी तुंहिंजी वसियत आहे? अम्मा पंहिंजे बचे खे चवंदी आहे, चई पुट ॻाल्हि ॿुध, हमेशह कॾहिं बि ज़बान ते कूड़ न ॻाल्हाइजांइ, ॻाल्हाए त सच ॻाल्हाइजांइ। वो मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो, ख़ुदा जो कसम आहे, जेकॾहिं असां पंहिंजी औलाद खे इहे सुहिणा सबक़ सेखारींदासीं त वॾे हूंदे बि उहे ज़हन ते हूंदा। ॾिसंदो न त बाबो छा कंदो, घर में त ॾिसंदा न माहौल। बाबो छा थो करे, राति 1 बजे वियो तो वरी बांग सां मोटी आयो, निकिरी वियो बाबो, वेठो आहे रस्तनि ते, फुरलट लॻी पई आहे, चोरी लॻी पई आहे, त औलाद बि त पोइ उहे ई थींदा न। अज़ीज़ो दोस्तो, प्यारा भाइरो, अम्मा थी चवे सैयदना अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह के, बच्चा ॻाल्हि ॿुध, हाणे तूं हिकिड़ी मुंहिंजी वसियत थी अम्मा ॿुधां, बच्चा या मुंहिंजी वसियत थी, हाणे कॾहिं बि ज़बान ते कूड़ न ॻाल्हाइजांइ। चई ठीकु आहे बच्चा, हे काफ़िलो वञई थो, हिन काफ़िले सां वञ। अम्मा ठीकु आहे, मां काफ़िले सां वञा थो, फिलाणी जाते पढ़ण वञ। बच्चा ठीकु आहे, मां सफ़र में निकिरी वियो, वञी करे कंहिं जाइ ते पहुता, डाकू बीठा, चोर बीठा आहिनि, वठ सठ थी वई, सॼो सामान खसियो। नंढड़े खां पुछनि था, ॾे ख़बर तो वटि कुझु आहे? चई हा। चई छा थी? चई हे जेको आहे खीसे में सोनियूं अशरफी पई वञे। हैरान थी आहे, पर वॾो डाकू जुदा वेठो, उन वटि वठी आहे, हल तो अॻिते हल, असांजे वॾे उन साहिब सां ॻाल्हा। उन पुछा कई, छा ॻाल्हा? चई नंढड़े खां पुछा कयो, केॾो अकुल आहे त नंढड़ो, असां वारा ॿार कोई रस्तो पुछंदो, भाऊ हे नंढड़ा हे रस्तो कारे वेंदो, हल हल मूंखे कहिड़ी ख़बर। हा, अहिड़ो ॻाल्हाईंदसि जो माण्हू जो रूह ई खटो थी वेंदो। पोइ ॿुधा त सही भला, हे जेको आहे त कीअं तूं सच ॻाल्हाए थो पियो? चई ॻाल्हि ॿुध साईं, जॾहिं मां घर खां निकितो, मूंखे अम्मा वसियत कई आहे। बचड़ा कहिड़ी वसियत कई थी अम्मा? चई अम्मा मूंखे चयो आहे बच्चा कूड़ न ॻाल्हाइजांइ, बच्चा कॾहिं बि ज़बान ते कूड़ न ॻाल्हाइजांइ। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो, जे अहिड़ियूं अमड़ियूं हूंदियूं त बच्चा बि सोन पैदा थींदा। उथंदे ई असांजी अमड़ भेण न्याणी निपेली अथसि वात में, पीए नथो चंडरा छोरा, बिच 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 गारियूं गंद ॾेई करे हरू भरू मुंहिंजो कमु थीड़ाए थो पियो। गाना ॿुधंदी, टीवी ॾिसंदी, पोइ इहो बिच बिच पियो कंदो, इहो बुज़ुर्ग थींदो। अज़ीज़ो दोस्तो, मुंहिंजा प्यारा भाइरो, अचो त दीन इस्लाम ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं, घर में सुठो माहौल कयूं।
खुदा जे कुरान पाक समझायो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाह चए थो बरकत मुंहिंजे हथ में आ, छो त बादशाह मां आहियां, कुवत वारो मां आहियां, ताक़त वारो मां आहियां। पूरी दुनिया में बरकत कंहिंखे बि हासिल न थींदव। जेकॾहिं बरकत हासिल करणी तो ज़मीन खां बरकत न ईंदी आहे, बरकत जो आसमान खां ईंदी आहे। तुंहिंजे घर जे मथां, तुंहिंजे बनी बारे जे मथां, तुंहिंजी औलाद जे मथां, वो तुंहिंजी नौकरी जे मथां, तुंहिंजे नी धंधेदारी जे मथां, तुंहिंजे कारोबार जे मथां बरकत विझण वारी ज़ात आहे त मालिक अल्लाह साईं जी आहे। बरकत विझण वारी ज़ात आहे न, अल्लाह जे आसमान खां बरकत ईंदी आहे। अदीदो दोस्तो, हाणे वरी अम्मा छा थी करे अदा अथव न ॻाल्हि यादि, दुआ घुर पुट, दुआ घुरंदो हो अल्लाह मूंखे मानी खारा। हाय हाय अहिड़ियूं अमड़ियूं हुजनि, अल्लाह मूंखे मानी खारा। दुआ घुरण खां बाद में हाणे वरी अम्मा छा कंदी आहे, कबट में मानी रखी छॾींदी आहे। बचे जेका कबट में रखी छॾींदी आहे, दुआ घुरी वञी कबट जो खोलींदो आहे त मानी पई थी, मानी पई थी, खणी खाईंदो आहे। किताब वारो लिखे थो हिकिड़े ॾींहुं अम्मा कोन्हे ॿिहंधि वियल आहे, कम सां वियल आहे, हिन खे जेको आहे उते पहुती यादि अचे अल्लाह मां त पंहिंजे बचे जी मानी न रखी आई आहियां। परेशान थी आहे पर रोए थी, ज़रूं कतारूं अंदरूं अंदी अचे थी तकड़ी तकड़ी। अल्लाह मुंहिंजे बचे जो ज़हन ख़राब न कजां, ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे बचे जो ज़हन सही थिए। अयां जो आई आहे मां नज़र जो करे, ख़ुदा जो कसम आहे त बचो पियो आहे, निंड मां पहुती आहे, तकड़ तकड़ में मानी पचाई। हाय अम्मा अम्मा थो, अल्लाह ख़ुदा जो कसम आहे, अल्लाह अल्लाह। हाणे मां रस्ते खां अचां पियो, साईं अब्दुल कदीर साहब वाक़ियो ॿुधाए पियो, चई मां हिन इलाइक़े में साइकिलड़ी हलाईंदो हुउमि। अची चिंबड़ियो आलमनि सां, अल्लाह वारनि नेकनि सालियनि सां रब रंगियो अथसि न, हर आलम सां मुबलिक सां ॻाल्हाए थो, नात ख़्वान नालो साईं जलसा प्रोग्राम बाबा जंहिंखे रब रंगे न उन जॻह का देरि कान्हे। चए पियो मां हलाईंदो हुउमि, हिते विकिणंदो हुउमि सामान। भई हिकिड़ी रस्ते खां वञा पियो, हिकिड़ी पोरड़ी जेका कमज़ोर हिकिड़ी औरत मूंखे मिली, मूंखे चवणु लॻी अवा मूंखे केला बिला त ॾे, 10 खन जा ॾकी करे हीअं खीसे मां हथ कढई, 10 रुपया कढई। मां चवां अम्मा रख, मां ही तोखे ॾियां थो, तूं दुआ कञा। साईं ॿुधाए पियो अखियुनि खां पाणी वही आयुसि, रोई करे चवणु लॻी, चई अबा तो मूंखे अम्मा कयो आहे, मुंहिंजा पुट मूंखे अम्मा त नथा कनि पर मुंहिंजी तबापुशी बि नथा कनि, पंहिंजे ज़ालनि जे चवण ते लॻी करे। अबू अम्मा वॾी शइ थो, ख़ुदा जो कसम आहे वॾी शइ थो। जिन हे मूंखे जेको रंग लॻो आहे अबे अम्मा जी दुआ जो थो नतीजो। अबे अम्मा अम्मा जी दुआ हूंदी आहे। मां प्रोग्राम ते वेंदो आहियां, पोइ राति जो मां मोटियुमि, देरि कंदो आहियां, अम्मा फ़ोन कराईंदी, अरे किथे आहे पुट, छो देरि कई थी? अम्मा मां अचां थो। अल्लाह अम्मी अम्मी थो, ख़ुदा जो कसम आहे। मां राति जो प्रोग्राम तां मोटियो आहियां, जंहिं बिस्तरे ते घरवारी सां गॾु सुम्हंदो आहियां, मुंहिंजी घरवारी निंड पई आहे थी, अम्मा वेठी आहे। अम्मा तूं छो वेठी आहे? चई पुट तूं हाणे आयो आहे, मूंखे दिलजाए थी। अछी ॾाढ़ी सां पुट हूंदुसि न, अम्मा जेका चओ नंढड़ो आहे, ॼण पैदा ई हाणे थियुसि, गुलाब जो गुल आहे। चओ हाणे इन्हनि जो क़दुरु कंदा कयो। जल्दी में मानी पचाए, मानी पचाए करे हाणे वञी करे कबट में रखी करे बचे जे मथां ईंदी आहे, चुमियूं थी ॾे, भाकुर थी विझे, चवेसि पई बच्चा लॻे थो तोखे अॼु ॾाढी बुख लॻी हूंदी। चई अम्मा ख़ुदा जो कसम आहे बुख न आहे लॻी। अब्बा छो? मानी तव्हां न रखी आहे? चई अम्मा ॻाल्हि इहा ई, तो जेका सबक़ ॾिनो हुयो न, मां न सबक़ खे पको कयुमि। अम्मा मां आयुमि, नफ़िल पढ़ियुमि, वरी दुआ घुरियमि, निमाज़ पढ़ण खां बाद कबट में जो वञा त मानी पई आहे थी। पर अम्मा एॾी त मानी भली ही, एॾी मानी भली, हमेशह तूं रखंदी है अम्मा, उन मानी मूंखे एतिरो मज़ो ॾिनो जेको अॼु मां मानी जेका खाधी आहे मूंखे मज़ो ॾिनो। रब जन्नत मां ताम रखायो। भुल में बि अलाह जो नालो न वठंदा आहियूं। हा भुल में बि असां जाग में त नथा वठूं, पर भुल में बि अलाह जो नालो न। मुलनि जो मथो ख़राबु आहे, मुलनि जो मथो ख़राबु आहे। वाह इहो मथो हिन जो ख़राबु न आहे। जेके अलाह जो कलाम ॿुधाइनि, दर दर सम्झाइनि था पिया, मुंहिंजा अदा उहे सही आहिनि न, उहे सही आहिनि। जेके दर दर ते माण्हुनि खे सम्झाइनि था, अलाह जो कलाम क़ुर सम्झाइनि था। प्यारा भाइरो अचो बरकत हासिल कयो। बरकत अल्लाह जे नाले में आहे।
खुदा जे कुरान शरीफ समझायो फरमाई तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाह चए तो बरकत मुझे हथ में ना, मुझे हथ में तो बरकत। ता बरकत और असबाब अपनायो ना, दादा ये बरकत और असबाब हन ना। इते अचण अल्लाह जे इन कलाम बुधण जे का मंज़िला करे माणे करे जेके ये विखियूं खणी आया उन तव्हां ये तव्हां जो मामूली न थो। अल्लाह वारने ईंदा कयो वेंदा कयो उन जी कचारीअ में। हिकिड़ो वाक़ियो अचे थो, हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह वॾो बुज़ुर्ग थी गुज़रियो, अल्लाह वारो हिकिड़ो हमरा सफ़र करे पियो। सफ़र कंदे कंदे आया जो नज़र करे हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह वेठा आहिनि, छा माण्हुनि खे सम्झाए रहिया आहिनि। माण्हुनि खे सम्झाए रहिया चए वरी बुज़ुर्ग अल्लाह वारो छो न 5 मिंट हिते विया। जीअं जो हुते वेठो त उन बुज़ुर्ग इहा ॻाल्हि कई, अबा जंहिं महिल पेशाब ते वञो लेट्रिन में वञो न नक बंदि कयो। हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह इहे लफ़्ज़ चा पेशाब ते वञो न हीअं नक बंदि कयो, लेट्रिन में जंहिं महिल लेट्रिन में वञो नक बंदि कयो। बसि हिन हमरा एतिरो ॿुधो सफ़र कई वञी करे उते पहुतो आहे, अहिड़ी जॻह ते पहुतो जिते हिन जा दुश्मन हुया। अयां जो हुते पहुतो हिन खे लेट्रिन लॻी, लेट्रिन में जो वेंदो आहे त नक बंदि कई, ॿाहिरों हिन जो दुश्मन बीठो आहे, तीर कढी करे हणण वारो आहे। चई इहो मुंहिंजो दुश्मन आहे, हिन खे ख़तमु करे छॾींदासीं, पर हीअ नक बंदि कई बीठो। चई मतां मुस्त मरी वञे, अलाए केरु आहे मुंहिंजो दुश्मन न हुजे। हमरा हले वियो टप ॾे उथी चवणु लॻो अल्लाह वाह मुंहिंजा मिठा अल्लाह, जो अल्लाह वारे जी ख़िदमत में 5 मिंट वियो हा त जान मिली वई आहे। अल्लाह वारे जी दरबार में 5 मिंट वियो, असां त भयदा आहियूं हिननि खां, परे भयदा आहियूं। टाइम न लेवन मदरसनि में अचो, मस्जिद में अल्लाह वारनि सां अची वियो, कचानी कयो, हिन खां दुआयूं घुरायो। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो जेके इन्हनि वटि नुक़सान न, जेके इन्हनि वटि शयूं आहिनि न तव्हांखे मिलियूं न, तव्हांजी ज़िंदगी जेका काफ़ी आहे। मुझा अज़ीज़ो दोस्तो बरकत आहे त अल्लाह जे कलाम में बरकत आहे। ओ मुझा अज़ीज़ो दोस्तो जो असां बरकतन खां भरे आहियूं, रहमतन खां भरे आहियूं। छा जे करे जे असां अल्लाह जे क़ुरान खे छॾियो आहे। खुदा जो क़ुरान सम्झाई तो तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिलआलमीन नज़ीरा। अल्लाह चए तो पियो बरकत हो इन किताब दरबा मां अल्लाह जी ज़ात आहे बरकत वारी, जो इहो नाज़िल कयो आहे क़ुरान मजीद। क़ुरान मजीद जो नालो फ़ुरक़ान बि आहे, फ़ुरक़ान हमीद। अल्लाह चए तो मां नाज़िल कयो आहे पंहिंजे महबूब ते इहो बरकत वारो किताब, जो पाण फरमायो जेको पढ़े थो अलिफ लाम मीम अल्लाह उनखे 30 नेकियूं ॾिए थो पियो। घणी वधा 30 नेकियूं। साहबा किराम मर्ज़ कयो सुणा अलिफ लाम मीम हिकु अखर आहे। पाण फरमाए अलिफ जुदा लाम जुदा मीम जुदा, जेको अलिफ लाम मीम पढ़े थो अल्लाह उनखे 30 नेकियूं ॾिए थो। सिपारो पढ़े अधु सिपारो पढ़े रुकू पढ़े केतिरो सवाब मिलियो। बरकत हिन में अथव, अल्लाह जे कलाम में बरकत हो। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो बरकत हासिल कयो, अचो त गॾिजी सॼी बरकत हासिल कंदासीं, बरकत हासिल कंदासीं। अल्लाह जे कलाम मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदासीं, दीन ते हलंदासीं, रब खे राज़ी कंदासीं, अल्लाह जा हुक्म ॿुधी करे उन जे मथां अमल कंदासीं। अदा भिकंदा क़ब्रिस्तान आहे न, असांखे ॿुधाइनि था ॾसनि था पिया त असां सां कहिड़ो हाल आहे। असांखे त ॾसनि ई नथा, अहवाल असांखे ॿुधाइनि ई नथा। इहो अमल जेको अथव तव्हां सां गॾु अथव, गॾु अथव अमल। वाक़ियो अचे थो हिकिड़ो हमरा क़ब्रिस्तान में आयो, ऐं क़ब्रिस्तान में जो आयो नज़र कई त कंहिं क़ब्र मां क़ुरान जो आवाज़ अचे थो। अल्लाह जो बानो आहे, क़ुरान मजीद पढ़े थो क़ब्र में। हिन अल्लाह जे बाने बीह करे जो सुभान अल्लाह, अल्लाह तुंहिंजी तारीफ़ आहे। अल्लाह हिनखे एॾो क़ुरान सां इश्क़ ऐं मोहबत जो मरियो आहे, बि रब तो क़ब्र में क़ुरान नसीब कयो अथसी। अल्लाह साईं क़ब्र वारे खे ॻाल्हाइण जी ताक़त ॾिनी। क़ब्र वारो चए थो अल्लाह जा बाना मूंखे मोए 80 साल थियो आहे। अदा सम्झो था न, मोए 80 साल थियो आहे त मां जेको आहे क़ुरान पढ़ां थो टको सवाब नथो मिले। तो सुभान अल्लाह चयो आहे हाणे इहो 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 लफ़्ज़ इहो मूंखे ॾे, इन जो सवाब मूंखे ॾे, मां 80 साल जी इबादत तोखे थो। अदा मोए खां पोइ अमर जो दारो ख़तमु थी थो वञे। बाक़ी अहिड़ा चंद आहिनि जंहिंजे करे इंसान खे क़ब्र में सवाब मिले थो पियो। अदा नेक औलाद पढ़ाई, जेके बार बार पंहिंजे वालिदैन जे लाइ दुआयूं घुरनि था, अबे अमा जे लाइ दुआयूं घुरनि था, को मदरसो मस्जिद ठारायई या को ख़ैर जो कमु करे वियो,
पानी जो बंदोबस्त नलको वग़ैरह हणाई का नहर खोटाई जंहिंमां इंसान पखी पढ़ंदा जीअं त ॼणा पानी पीअनि था पिया उहो उन जो जारी खेर असां अहिड़ा कम कयूं ऐं क़ब्रिस्तान वेंदा कयो उन्हनि जे लाइ दुआयूं वञी करे घुरंदा कयो छो त क़ब्रिस्तान वञी करे उन्हनि जे लाइ दुआयूं घुरो असांखे का मञा कान्हे का हफ़्ते में त लाज़िम कयो नबी सी फरमाईंदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको जुमे जे ॾींहुं वालिदिन जी क़ब्र ते वञे थो अल्लाह उन्हनि खे बख़्शे थो अल्लाह उन्हनि खे बख़्शे थो उन्हनि जे लाइ दुआयूं घुरो मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो वञी करे क़ब्रिस्तान जो चकर लॻाईंदा कयो असां खां अॻे पहुचान सुभाणे असांखे बि हिन मक़ाम ते पहुचणो आहे असांखे बि हिन मक़ाम ते अचिणो आहे असां बि हिन जाइ ते ईंदासीं मुंहिंजा अज़ीज़ो अल्लाह खे राज़ी कयो रब खे परचायो क़ुर मजीद जा सुहिणा सबक़ ॿुधी करे उन्हनि जे मथां अमल कंदा वेंदासीं इंशाअल्लाह बाग बहारी थी वेंदी अल्लाह खां दुआ आहे रब साईं असां हितां हर मुस्लमान खे मर्द घरी ताईं दीन इस्लाम थियण जी असांजी नसीब अता फरमाए जंहिं मुजाहिद ही प्रोग्राम रखियो आहे ख़र्च कयो आहे अल्लाह उन जे साए खे पंहिंजे बारगाह में क़बूल ऐं मक़बूल फरमाए अल्लाह इन सभिनी क़ब्रिस्तान जी क़ब्र खे रोशन करे उन मरहूमा मोहम्मद परियल साहब जी न्याणी जी भी अल्लाह उन जी भी क़ब्र को शादी करे उन ते भी रहमतूं मोकिले वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।